बाबा जेके असांजा सरकारी मुलाज़िम मुख़्तलिफ़ खातनि सां तालुक रखंदड़ जेके असांजे इताद में शामिल हुया, जेके महिनत करे जिस्तजू करे कोशिश करे राति खां वठी कराचीअ जी प्रेस क्लब जे हदनि में पहुता, जन जन खे जेके तकलीफ़ आयूं तकलीफ़ां बर्दाश्त कयूं, महिनतूं करे पहुता। अगम त मुंहिंजो हिन सभिनी मुलाज़िमनि खे सुर्ख़ सलाम। दोस्तो, गुज़ारिश ही आहे त असां अलायंस जा जेके हिते मरकज़ी नुमाइंदा आहियूं, PTN जे तरफ़ां हाजी शफ़ी मोहम्मद सटियो साहब ऐं असांजो चेयरमैन आल सिंध इरीगेशन डिपार्टमेंट जो मरकज़ी चेयरमैन साईं ऐं अलायंस जो चेयरमैन साईं अब्दुर्रहीम भारो साहब, गस्टा सिंध जो सदर साईं मक़सूद अहमद महेसर साहब ऐं लोअर स्टाफ जो सदर साईं फराज़ साटी साहब ऐं जेके लोकल आल पाकिस्तान सैयद ज़ुल्फ़कार अली शाह, आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट जो मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं अली मर्दा चाचड़ साहब, अली मर्दा शेख साहब, साईं असद दुरानी साहब सां बि राब्तो कयो आहे ऐं साकी जेको आहे सो ग्रुप जे क्लार्क एसो जे साईं आबिद चांडे सां बि असां राब्तो कयो आहे, उहो अंदरि थाणे ते आहे। सभिनी जी मशावरत सां असां गॾियल फ़ैसिलो कयो आहे। असांजे विच में जेको टियाकुड़ीअ वारो किरदारु अदा कयो आहे, उहो सिंध जे नामियारे कानूनदान बहादुर वकील आमिर नवाज़ वड़ाइच साहब ऐं SSP सिटी साईं नयूं मोहम्मद चादर साहब किरदारु अदा कयो आहे। असांजे विच में फ़ैसिलो ही थियो आहे त सुभाणे असांजी पंहिंजे मिनिस्टर सां जेको CM जे प्रोपोज़ल ते मिनिस्टर ईंदो, 3 मिनिस्टर जी ॻाल्हि आहे, उन को बि हिकिड़ो मिनिस्टर सैयद नासिर हुसैन शाह, शर्जील इनाम मेमण ऐं या साईं ज़िया हुसैन लंजार साहब, टिनी मां हिकिड़ो मिनिस्टर हूंदो। फिनांस सेक्रेटरी जतोई साहब ख़ुदि हूंदो ऐं सेक्रेटरी एजुकेशन हूंदो। इरीगेशन जो सेक्रेटरी कमिश्नर साहब DC साहब सुभाणे पाण जे असांजे मसइलनि ते वेहंदा। असांजा मसइला मुलाज़िमनि जा काफ़ी आहिनि, पर मसइलो असांजो मेन हिकिड़ो आहे DRA जेको वफ़ाक़ ॾेई चुको आहे ऐं उहो DRA 3 सूबनि में मिले थो पियो। असांजी मेन एजेंडा इहा आहे त सुभाणे असांखे DRA मिले, जंहिं ते असां सां वकील दोस्त ऐं सभु मुतफ़िक़ थिया आहिनि त सरकार सां सुभाणे असां वेहंदासीं। सरकार असांखे DRA ॾिनो त असां खंडरू ऐं खीर विराईंदा, सरकार खे गुलनि जा हार पाराई वेंदासीं। जेकॾहिं सरकार असांखे सुभाणे DRA न मिलियो, इंतिज़ामिया बि गॾु बीठी आहे, ॻाल्हि असां उते अछी कई आहे, बिल्कुलु खीर जहिड़ी साफ़ कई आहे। अॼु बि असां ॻाल्हि अची खीर जहिड़ी साफ़ था कयूं। असां सां वकील बिरादरी आमिर नवाज़ वड़ाइच साहब ऐं साईं माइकल साहब सलीम माइकल साहब जेका महिनत कई आहे, जदोजहद कई आहे सिंध जे मुलाज़िम जे तरफ़ो, मां उनखे सलाम थो कयां। वकील बिरादरी जो मां निहायत तमामु थोराईंदो आहियां। वकील बिरादरी असां सां हीउ बि सुकुन कयो आहे त जेकॾहिं तव्हांखे DRA न मिलियो, तव्हांजो मसइलो हल न थियो, त असां चयो आहे त असां बुख हड़ताल करे कराची प्रेस क्लब ते वेही रहंदासीं। असां इंतिज़ामिया सां बि इहा साफ़ ऐं सिधी ॻाल्हि कई आहे। वकील बिरादरी चयो आहे त पोइ जेकॾहिं सुभाणे तव्हांखे न मिलियो त इहो DRA सिर्फ़ु तव्हां मुलाज़िमनि जो मसइलो न आहे, पर इहो असां पोइ वकीलनि जो मसइलो आहे। असां बि तव्हां सां कुल्लो कुल्ले मिलाए गॾिजी वेंदासीं। असांजो इहो फ़ैसिलो थियो आहे। हाणे मां आमिर नवाज़ वड़ाइच साहब खे गुज़ारिश कंदुसि त ॿ लफ़्ज़ साईं आमिर नवाज़ वड़ाइच साहब ॻाल्हाए। साईं पोइ आमिर भाई, सुबह से लेके ये इनको जो मुलाजमीन आए हैं पूरे सिंध से आए हैं, तो उनको पुलिस आहिस्ता आहिस्ता करके समेट के मुख्तलिफ थानों पर रखी हुई है। क्या बोलेंगे इस हवाले से आप, और अभी क्या बातें हुई? हमारी यही बात हुई है कि प्रोटेस्ट करना, पीसफुल प्रोटेस्ट करना हर किसी का हक है, और मेरे ख्याल से किसी को भी इस तरीके से अरेस्ट नहीं किया जाए। और उन तमाम लोगों को रिलीज़ करने जा रहे हैं। अब से कुछ देर में कुछ रिलीज़ हो गए और कुछ रिलीज़ हो जाएंगे जो बाकी रह गए। और जहाँ तक डिमांड्स का ताल्लुक है, कल इंशाल्लाह ताला मीटिंग अरेंज है, और ये कल जतोई साहब उनकी टीम जो भी लोग हैं, नुमाइंदा कमेटी जो है, ये कल गवर्नमेंट से मीटिंग करेगी। और पूरी उम्मीद है कि इंशाल्लाह ताला जो उनकी डिमांड है, जो टॉप पे है, वो गवर्नमेंट उसको फुलफिल करेगी, और जो भी उनकी तकलीफ़ है उसका मदावा करेगी, और कोशिश करेगी कि ये दोबारा, मैं उम्मीद करता हूँ कि ये दोबारा रोड पे नहीं हो, ये अपने काम कर रहे हो। और इसमें यह भी हुआ है कि जतोई साहब ने ये कहा है कि अगर कल मीटिंग नहीं होती है तो फिर हम शाम को किसी भी टाइम मगरिब के बाद, इशा के बाद हम यहाँ पे भूख हड़ताल पे बैठ जाएंगे, और इंशाल्लाह हम इनका साथ देंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मियां अब्दुर्रहीम भारो, चेयरमैन गवर्नमेंट एम्प्लॉयज़ अलायंस
ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन प्रेसिडेंट मेरा लेबर फेडरेशन दोस्तों तव्हां आमिर साहब जा तव्हांखे ॿुधायो ऐं जतोई साहब तव्हांखे ॿुधायो सुण असां जूं ॻाल्हियूं सुभाणे फाइनल थियूं असांजा जेके मुतालबा आहिनि उहे मंज़ूर थिया त ठीकु वरना असां शाम जो हिते ता दम मुर्ग बबुख हड़ताल ते वेही रहंदासीं अॼु दोस्तनि खे चऊं था अॼु जी हड़ताल असां ख़तमु कईसीं असांजा माण्हू बि आज़ादु कराया आहिनि आमिर नवाज़ साहब ऐं माइकल साहब ऐं सभिनीनि वकीलनि साहिबनि ऐं दोस्तनि वॾी हिमत कई आहे ऐं मुलाज़िमिन ऐं लेबर ख़ासि करे मेरान लेबर फेडरेशन जे रायबली समेत जो कराची जी लेबर जेकी हिते घुराई ॿिया दोस्त DC ऑफिस जो सारनि जो दोस्तनि जो मां शुक्रगुज़ार आहियां मुलाज़िमनि जो उस्तादनि जो हर क़िस्म जे मुलाज़िमनि जो मां शुक्रगुज़ार आहियां शफ़ी मोहन सॼो बुज़ुर्ग माण्हू आहे जे सारो ॾींहुं महिनत कई आहे सभिनीनि महिनत कई आहे असांजा गिरफ़्तार अॻवान बि आज़ादु थिया आहिनि बाक़ी जेके रहिया आहिनि उहे बि आज़ादु थींदा हाणे अॼु इहो असां ख़तमु करे छॾियोसीं स्ट्राइक अॼु ख़तमु आहे जेकॾहिं सुभाणे ॻाल्हियूं असांजूं फाइनल न थियूं पोइ असां ता दम मर्ग बुर्ग हड़ताल ते वेही रहंदा दोस्तों अॼु असां पंहिंजे